अॼु असां वटि पंहिंजो जेका SSP साहिब तरफ़ां जेको आहे अमीर सऊद नक़वी साहिब तरफ़ां अल्पशान ऑपरेशन शुरू कयो हुयो। उन सिलसिले में ॾोहारनि खे क्रिमिनल क़िस्म जे माण्हुनि खे हिकिड़ो पैकेज ॾिनो साहिब जे तरफ़ां, जेको पाण मुरादो पेश थींदो उन सां कानून मुताबिक़ बर्ताव कयो वेंदो ऐं उन सां रिआयत कई वेंदी। अॼु असां वटि काछे जो बदनाम ज़माना रजब चांडियो, सना क़ुर्बान अली काछेलो चांडियो, ॻोठ बूड़ी तालका केन शाह पाण मुरादो पेश कयो आहे, जंहिंजा हिते फरीदाबाद माडो केन शाह में काफ़ी क़िस्म जा फुरनि धाड़नि जा केस दाख़िल आहिनि। अॼु असां वटि पाण ई SSP साहिब वारो जेको इहो पंहिंजो ऐलान आहे उन मुताबिक़ असां वटि पेश कयो आहे मूं वटि ऐं असांजो CI फरीदाबाद में असांजे साहिब वटि असां वटि असांजी टीम वटि पेश कयो आहे, जंहिंखे असां साफ़ नबियूं पेश कयो आहे, रज़ाकारना तौर ते पेश कयो आहे। जेको ॾोही दुनिया खां अलविदा करे मां शराफ़त ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थो। इन सां गॾोगॾु